रहमान रहीम, मां मुसलमान जी हैसियत सां तव्हांखे पैगाम ॾेई रहियो आहियां त फ़लस्तीन ते तमामु घणो ज़ुल्म थी रहियो आहे। असांखे अफ़सोस बि थी रहियो आहे जो असांजी पाकिस्तानी में जेके मुसलमान रहनि था उहे ख़ामोश आहिनि। उन खां अलावा तव्हांखे मां इहो ॿुधायां, इसराइल जा जेके प्रोडक्ट आहिनि उन्हनि जो बिल्कुलु बाइकाट कयो। इहो सोशल मीडिया ते या स्टेटस ते लॻाए करे माण्हुनि खे न ॿुधायो त बाइकाट कयो या वग़ैरह वग़ैरह। बाइकाट करे ॾेखारियो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि सम्झायो। ऐं जेके असांजे लाड़काणे जा शॉप्स आहिनि, होटल्स आहिनि, या असांजे पाकिस्तान में होटल्स शॉप्स वग़ैरह आहिनि, उन्हनि खे बि मां पैगाम ॾेई रहियो आहियां त पंहिंजे होटल्स शॉप्स ते तव्हां इसराइल जा प्रोडक्ट जेके आहिनि उहे ख़रीद करे न रखो, उन्हनि जो बिल्कुलु बाइकाट कयो। तव्हां बाइकाट कंदव त उते असांजा जेके मुसलमान भाइर आहिनि उहे ख़रीद न कंदा। वॾी महिरबानी।